जय झूलेलाल, मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेज़ी तारीख़ 19 अक्टूबर 2023 विस्पति जो ॾींहुं, हिंदू महीनो अश्विन मास शुक्ल पक्ष जी पंचमी तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते ऐं पंहिंजे घर में तमामु सोचे सम्झे करे ॻाल्हाइणो आहे। वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे हलणो आहे, न त वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे। धन प्राप्ति थी सघे। स्वास्थ्य तव्हांजो सुठो ई रहंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि त अॼु जो ॾींहुं तमामु सुखपूर्वक गुज़रंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु कोई अनचाही घटना जो सामनो थी तो सघे त घर मां निकिरण खां पहिरियों मृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम जजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात् इहो जाप करे निकिरंदा त भगवान शिव तव्हांजे मथां असीम कृपा बरसाईंदा। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु कोई नई अपॉर्चुनिटी मिलंदी जंहिंमें हुननि खे सफलता जी भी प्राप्ति थींदी। त अॼु जो ॾींहुं धन प्राप्ति भी थींदी, पर हुननि खे पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त थोड़ी ही लापरवाही सां कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। बाक़ी ओवरऑल ॾींहुं तव्हांजो सुख सां ई गुज़रंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु इच्छा पूर्ति थियण जो ॾींहुं साबित थींदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि, पर हुननि खे मतभेद या वाद विवाद थियण सां बचणो आहे। त पंहिंजी वाणीअ ते कंट्रोल रखी करे हलंदा त बहितर रहंदो। स्वास्थ्य तव्हांजो सुठो ई रहंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु पंहिंजे जीवन साथी जे साण साण पंहिंजे कार्यस्थल ते भी सभिनीनि जो साथ मिलंदो। मन अॼु हुननि जो तमामु ख़ुशि रहंदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु जे ॾींहं में तनाव सां भरियल ॾींहुं महसूस थी तो सघे, पर हुननि खे पंहिंजी मन ऐं बुद्धि तमामु स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। अधिक धन ख़र्च थियण जा भी योग बीठल आहिनि। हुन जे लाइ मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अगर कोई नओ कम शुरू करणो हुजे या कोई इन्वेस्टमेंट करणो हुजे, अॼु जो ॾींहुं तमामु लाभदायक साबित थींदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं भी अॼु जो उत्तम ई गुज़रंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते धन हानि थियण जी आशंका आहे, त पंहिंजे हिसाब किताब में ऐं ख़र्चनि ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी। स्वास्थ्य तव्हांजो सुठो रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। साण ई साण कार्यस्थल ते सफलता जी भी प्राप्ति थींदी। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि त अॼु जो ॾींहुं आनंद सां गुज़रंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स एम्प्लॉइज जो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि, पर हुननि खे पंहिंजे स्वास्थ्य में डपु या शत्रुअनि जो भय सताइण जी आशंका आहे। त अॼु भगवान गणेश जी पूजा तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जो नाश थींदो। कार्यस्थल ते भी तव्हां खे धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। नवरात्रि में भोग। त अॼु नवरात्र में पंजो नवरात्रो हली रहियो आहे।
अगर तव्हां चाहियो था कि तव्हांजे परिवार में हमेशा सुख ऐं शांति जो वास हुजे, पाण में प्रेम हमेशा ठहियल हुजे, त अॼु स्नान इत्यादि करे पंहिंजे मंदिर में घी जो ॾीओ ॿारे करे मां भगवती के केले जो भोग लॻाईंदा, साणी साण दुर्गा चालीसा जो पाठ करे सभिनीनि में उहो प्रसाद विराईंदा त मां दुर्गा तव्हांजे परिवार में हमेशा सुख ऐं शांति जो वास कराईंदी, साणी साण उन्नति भी तव्हांजी नित्य ही थींदी रहंदी। त मां उम्मीद थो कयां अॼु तव्हां केले जो भोग लॻाए करे पंहिंजे परिवार में खुशहाली आणींदा। अॼु जो जेको शुभ रंग आहे उहो आहे येलो कलर यानी पीलो कलर। त अॼु मां भगवती के साड़ी हुजे त पीले कलर जी साड़ी चाढ़जो, साणी साण पाण भी कोई पीले रंग जो वस्त्र धारण कजो त मां दुर्गा तव्हांजे मथां ऐं तव्हांजे परिवार वारनि जे मथां असीम कृपा बरसाईंदी ईंदी रहंदी। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे मंजू जी जो, जेके मुंबई महाराष्ट्र जा रहंदड़ आहिनि, ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जी शादी में जाम अड़चन थियूं अचनि। त मंजू जी, तव्हांजे कुंडली जे हिसाब सां डिसेंबर खां पोइ शादीअ जा सुठा योग बीठल आहिनि। तेसिताईं थी सघे त बुधर जे ॾींहुं तव्हां कोई बि गणेश मंदिर वञी करे हुननि खे केसर ऐं काई न काई मिठी शइ चाढ़ियो त भगवान गणेश सभु विघ्न तव्हांजा दूर कंदा। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।